वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। यार सोडा मुझी थी इस करे मुझे धोखो कौन ॾिनो आहे, कुछ गड़बड़ जरूर आहे। यार तू भी को वॾो फ़हमी आहे, शाबाश आहे तोखे यार। जॾहिं चाचे चुबल रिश्ते जे लाइ पाण राज़ी आहे ऐं छोकिरी तोसां मोहबत भी करे थी, पोइ बि साॻियूं ॻाल्हियूं वरी। यार सोडा मूं तक़दीर जा घणा धक खाधा आहिनि, मां डिगल आहियां। मिसाल तौर ते साईं भला ॿुधाए न तोखे कहिड़ो वहम आहे? केर न केर शैतानी गिरी करे मुंहिंजो ऐं बानो जो विहाउ रोकाए सघनि था। बानू पाण को मसलो न करे, बाक़ी रुकावट वारी त अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे का। मूं तोखे छा चयो सोडा त मुंहिंजे वजदान करे मूंखे धोखो कोन ॾिनो आहे। यार सोडा ही गुंगो छा थो चए, तोखे कुछ समझ में आयो? गुंगे जो इहो चवण आहे त जाजो चुबल बंदूक खयूं तुंहिंजे मारण लाइ ॿाहिरि निकितो आहे। सोडा मूं तोखे छा चयो त मुंहिंजे वजदान करे मूंखे धोखो न आहे ॾिनो। हिन खां पुछ त ॻाल्हि छा आहे। गुलाम रसूल इहो ॿुधाए भला चाचो चिबल छो कावड़े लाइ हिन जे मथां? अच्छा नौरोज़ बानू असां घर मिलण आयो हुयो तॾहिं कावड़े लाइ। हिन दफ़े कंहिंजी धमकी या कंहिंजे कावड़जण सां मां निकिरी ॻोठ खां कोन वेंदुसि, भले मुंहिंजी जान वञे। अरे यार गुंगो इहो थो चवे त मां अधी बानो सां गॾु आहियां ऐं मां तव्हां ॿिन्हिनि जी शादी कराईंदुमि, को बि असांजे विच में न ईंदो चए थो। यार सोडल हद आहे, चाचे चिबड़ खे ख़बर आहे त साले हुनजे धीअ खां उनजी ख़ुशियूं खसी। हाणे जॾहिं मां मोटी आयो आहियां, चाचे चिबड़ वरी साले वारो किरदारु कयो। शहमीर साहब तव्हां मूंखे एतिरो एमरजेंसी में घुरायो आहे, ख़ैर त को ज़रूरी कमु आहे छा? हा शमसू, मूं ते हमिलो कंदड़ 2 नौजवान पकड़िया विया ऐं उहे चवनि था त असांखे मूंखे मारण जे लाइ बिजार खान मोकिलियो आहे। ओ बिजार खान पंहिंजो असली रंग ॾेखारे छॾियो। हा एनीवे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? एक्चुअली मूं तव्हांखे सलाह करण जे लाइ घुरायो। इहे जेके भाड़े जा असां कातिल झलिया आहिनि, हाणे उन्हनि सां छा करणु घुरिजे? बिजार खान असांजी बिरादरी जो सरदार आहे ऐं हूअं बि हू मुंहिंजो मोहसिन आहे। मां हुन जे बारे में छा थो चई सघां? भला तूं ईअं खणी न चओ त बिजार खान खे छा सज़ा ॾिजे। खणी तूं मूंखे इहो ॿुधाए त जेकॾहिं कंहिं माण्हू खे को माण्हू हथियार बंदि मोकिले मारण जी कोशिश कजे त उन माण्हू सां छा करणु घुरिजे? शहमीर खान जेकॾहिं मां हुजां न ओॾी महिल ई फ़ैसिलो करे छॾियां। एॾो मतिलबु त मूं रिएक्शन ॾियण में देरि करे छॾी। ख़ैर एॾी देरि न आहे थी ऐं पलांद कॾहिं बि पुराणा न आहिनि थींदा। You are right. थैंक्स। Fame. शहमीर खान साहब, बिजार खान को आसान शिकारी न है। मां त तव्हांखे इहो चवंदुसि त जेको बि कमु कयो प्लानिंग सां कयो। शम्स तू बेफ़िक्र थी, असां पूरी प्लानिंग करे छॾी आहे। दुश्मन खे एतिरी आसानी सां निकिरणु थोरी ॾींदासीं। शहमीर खान ही छा बदतमीज़ी आहे ऐं तव्हां मूंखे छो पकड़ायो आहे? पंहिंजे छोकिरनि खे चओ त मूं मां हथ कढियमि। हथ कढण जे लाइ असां तोखे हिते नाहे घुरायो, पंहिंजे अंजाम में तयारु थी।
समीर खान मूंखे इहो त ॿुधाए त मूं कहिड़ो ॾोह कयो आहे। ईअं धोखे सां मूंखे हिते घुराए तव्हां मूंसां सुठो नाहे कयो ऐं इन में तव्हांजी का मर्दानगी न आहे। मर्दानगी मर्दनि खे ॾेखारबी आहे। तो जहिड़नि लिकी वार करण वारे सां ईअं थियणु घुरिजे। समीर खान, तू मुझो प्रोफाइल चेक कर। मां बि को आम माण्हू न आहियां। शम्स आहियां, शम्स। हो वाओ, इहा त बहितरीन ॻाल्हि आहे। तो जहिड़े ख़ासि माण्हू जो अंजाम बि को ख़ासि सोचूं था। वठी वञोसि। जेकॾहिं तूं सचमुच में पंहिंजे दिलि मां कीनो ई बुक्स ख़तमु करे छॾियो आहे न, पोइ मां तोखे पंहिंजूं सभु तकलीफ़ूं माफ़ थी कयां। ओहे सदको वञा, इहे वॾी दिलि कर न। अయ్య मां ज़िंदगी जो को भरोसो ई कोन्हे। सदको वञा तुंहिंजे नाले तां मुंहिंजी ज़ीनतड़ी। मुंहिंजी दिलि त शुरू खां ई वॾी रही आहे, पर तो मूंखे कॾहिं मां जी नज़र सां ॾिसणु मुनासिब ई न सम्झो। ऐं इंसान जी जेका हसद आहे न, उहा इंसान खां अलाए छा छा कराईंदी आहे। बसि मूं बि साड़े में अची तोखे वॾा ॾंभ ॾिनमि हा। उन करे त अॼु मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ ॾुख ई नफ़रत आहे। पर हाणे त इलाही दफ़ा मूं तोखां माफ़ी त घुरी आहे। हा, पर ज़ख़म भरजण में वक़्तु लॻंदो आहे। ऐं जॾहिं तोखे सोढे जो प्यारु मिलंदो न, इहे सभु तलख़ जेके आहिनि यादगिरियूं सभु मिटिजी वेंदई। ईअं न आहे, इंसान जे रूह ते लॻल ज़ख़म हमेशह सावा रहंदा आहिनि। मूंखां अॼु ताईं अम्मा जो मौत बि कोन विसरियो आहे। अॼु बि घर जे अंगण में नज़र पवंदी आहे न, त ईअं लॻंदो आहे ॼण अम्मा हाणे उथी करे वज़ू करण जे लाइ वई आहे। तो जीअं मड़वा जी माई हुई, वाह जी माई हुई। हा, मूंसां ॾाढी लॻंदी हुयसि। ईअं लॻंदो ॼण साहेड़ियूं आहियूं, सुठियूं सुठियूं दोस्त रहियासीं। पर इहा जेका मुंहिंजी फितने वारी आदत आहे न, बसि इन जे करे पछाड़ी के ॾींहंनि में मूंखां परे थी वई। मूंखे तुंहिंजा अम्मा सां कयल जहिड़ा बि यादि आहिनि। तूं मुंहिंजी पाक दामन डीजल अमर ते जेको गंद उछलाईंदी हुईं, तोसां मुंहिंजी चिड़ ऐं नफ़रत जो हिकिड़ो सबबु इहो बि रहियो आहे। अయ్య मां छॾे न इन ॻाल्हियुनि खे, जेको थियो सो थियो आहे। ख़ैर सां शाम जो निकाह अथई, बाक़ी शयूं कुझु रहियल हुयूं, पिणे खे मोकिलियो अथमि शहर। उहो वठी इझो ॼाण आयो, तूं उनजी तयारी कर। हा, आऊं बसि चई चुकी आहियां, सादगी सां निकाह जा 2 बोल पढ़ाए मूंखे सोडो वठी वञे। बाक़ी तव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। सुठी ॻाल्हि, इहा सुठी ॻाल्हि, इहा भली ॻाल्हि कई अथई। सोडा, जेकॾहिं न तूं मुंहिंजो साथ ॾीं, बानो ऐं मां घरां निकिरी तोसां गॾु असां बि निकाह करे छॾी। अरे यार नूरज़, तुंहिंजो दिमाग़ त ख़राबु कोन थियो आहे? छो तो पंहिंजो ठहियलु कमु हथ सां ख़राबु करी? सोडा, तूं होला रुस जी ॻाल्हि कोन ॿुधी त हुनजो ज़ालिम पीउ बानो सां विड़ियो आहे ऐं असांजी शादीअ जी मुखालफ़त कई अथई। बल्कि मूंसां विढ़ण जे लाइ चिबड़ ख़ान घरां बंदूक खणी निकितो हो। अरे यार, वो चवंदा न असी मत कसी। हाणे साले जे मरण खां पोइ चाचे चिबड़ जो दिमाग़ बि कमु कोन थो करे। थी सघे थो ओॾी महिल कावड़ जो दौरो पियो हूंदसि, पर हाणे त उहो सही हूंदो बिल्कुलु। यार सोडा, पर इहा कीअं ख़बर पए त चाचे चिबड़ जी कावड़ लथल आहे या अञा उहो असांजे मथां ततो बीठो आहे? बाबा, तूं अॼु ख़ैर सां मुंहिंजो निकाह पवण दे। निकाह खां बाद में सुभाणे तुंहिंजे कम सां बि लॻंदासीं, बसि न? ॾिस यार सोडा, मां तुंहिंजे करे सब्र कयां थो, न त बानो खे खणी मां रफू चकर थी वेंदुसि। अरे यार, ईअं बानू तोसां निकिरण लाइ राज़ी कोन थींदी। तोखे ख़बर आहे न केतिरा साल हुन इंतज़ारु कयो आहे। हुन पंहिंजी मोहबत जी कुर्बानी ॾिनी आहे। हाणे तूं ई ॿुधाए त ईअं तकड़ में तोसां कीअं हलंदी? इहा ॻाल्हि न कर मुंहिंजा दोस्त। मूं ऐं बानो सभिनि पहलुनि ते गौर फ़िकिर करे सभु सोचे छॾियो आहे ऐं बानो त हर लिहाज़ सां मूंसां साथ निभाइण ते तयारु आहे। रुगो हिकु इशारे जी देरी आहे। हिन खां अॻु जो ही नौरोज़ खे को नुक़सान पहुचाइण मूंखे कुझु करणो पवंदो।
आख़िर मूंखे इहो त ॿुधायो त हिन सलूक जो मूंसां सबबु छा आहे? मूं अहिड़ी कहिड़ी ख़ता कई आहे? तो जेके छोकिरा मोकिलिया हुआ न शेमीर साईं खे मारण लाइ, उहो बिजार ख़ान जे बदिरां तोते बीठा आहिनि। छोकिरा? कहिड़ा छोकिरा? मूं त के बि छोकिरा कोन मञिया। इहा बिजार ख़ान जी चाल आहे जंहिं मूंखे हिन में फासायो आहे। बहरहाल हाण त शेमीर ख़ान तुंहिंजे अंजाम जो बंदोबस्तु करे वरितो आहे। मूंखे शेमीर ख़ान जी सज़ा जी का बि परवाह न आहे, पर जेको तव्हांजो असुलु दुश्मन आहे न बिजार ख़ान, उन खे ॾिसो। भला रुख़सार बेगम जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? वॾी वॾी कमीनी औरत आहे उहा। मां त चवां थो मूंखे तव्हां आज़ादु कराए त मां तोखे ॿुधायां हुन जा राज़, बेशुमार राज़ आहिनि मूं वटि हुन जा। अदा मां घर छॾे वञी रही आहियां। बाबे जो मूंसां रवैयो तो कोन ॾिठो आहे। हाणे हू मुंहिंजो जीअण हराम करे छॾींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे अदा त मूं में हाणे बर्दाश्त कोन्हे। दीदी वेंदसि केॾां? केॾां त मूं करे हली वेंदसि। तो ते एतबार छो न आहे भाउ? तो हिकिड़ो ई त आहीं जंहिं सदाईं हर ॾुख सुख में मुंहिंजो साथ ॾिनो आहे, मुंहिंजो लुड़को गया आहे। पर अदा इहो सभु कीअं मुमकिन आहे? शमीर, मुझे दिल थी चवे त शेरोज़ खान जी हाणी सज़ा ख़त्म कजे। दरअसल बुनियादी दौर मां रहम दिल औरत आहियां। शेरोज़ खान खां इहे नौकरनि वारो कमु वठणु इहो मुनासिब न आहे। हाणे सही थो चओ, शहरोज़ खान केतिरो बि कमीनो सही, पर आहे तो मुंहिंजो सोत, उन सां रिआयत करणु घुरिजे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे उनखे आज़ादु करे छॾिजे। हरगिज़ न, उनखे आज़ादु करण सां तमामु घणा मसइला पैदा थी वेंदा। इन करे उनखे हवेली खां ॿाहिरि वञण जी इजाज़त मां नथो ॾेई सघां। शेरोज़ खान जी त उहा का लेवल ई न आहे हाणे जेको असांखे उहो नुक़सानु पहुचाए। मां दुश्मन खे कमज़ोर सम्झण जी ग़लती नथो करे सघां। मूं त हिकिड़ी सलाह पे ॾिनी, वधीक त हाणे घर जा वॾा तव्हां आहियो, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो पाण करे सघो था, जेको तव्हांखे बहितर लॻे। अधु में बसि मुंहिंजो इहो कमु आहे त शेरोज़ खान सां सिर्फ़ु कम जी हद ताईं रिआयत कई वञे। मुंहिंजे ख़्याल में त शेरोज़ खान इहा राय त क़बूल कोन कंदो। हू वॾो ज़िद्दी आहे। इहा सज़ा हुनजे गुनाहनि जो किनारो आहे, सो चवे थो इहा जारी रहे। अच्छा भला शम्सी जी ॾियो ख़बर, राब्ते में आहे? न छो, को तुंहिंजो कमु आहे छा? मां त इहो चवणु थो चाहियां त जेकॾहिं हुन में को कमु हुजे त लाज़मी ॿुधाइजे, छो त मां हुनखे ओताक जे पुराणे कमरे में क़ैद करे रखियो आहे। ऐं ॿुधो आहे त चाचा खान बहादुर बि कंहिं दौर में हुनखे उते ई क़ैद करे रखियो। छा शमशद तुंहिंजे क़ैद में आहे? कहा छो, उन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे?
दिल आख़िरकार असांजी मोहबत दुनिया खां खटे वई। नूरोज़, अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। मूंखे ईअं थो लॻे ॼण सॼी दुनिया मुंहिंजे क़दमनि जी धूड़ बणिजी वई आहे। तूं मूंखे मिलियो आहीं त हाणे असांजी सॼी ज़िंदगी ख़ुशी ख़ुशीअ में गुज़रंदी। मोहबत नालो ई इंसान खे ठाहिण जो आहे, बाक़ी दुनिया ॾेखाव ऐं नफ़रत आहे। नूरोज़, मूं त ज़माने खां आसरो ई पले छॾियो हो। हीअं लॻंदो हुयो त ॼण सॼी ज़िंदगी कंहिं ऊंदाही गार में गुज़रंदी, पर ओचितो तूं सुबुह जो सोजरो बणिजी अची वई। मां जॾहिं नंढड़ो हूंदो हुअसि न, नानी अम्मा खां आखाणी ॿुधंदो हुअसि। हुन आखाणीअ में हिकिड़ो वॾो देव शहज़ादीअ खे अगवा करे वेंदो ऐं पोइ मां ॾाढो रोईंदो हुअसि। ऐं मां जॾहिं वॾो थियुसि न त पोइ दिलि तोसां मुंहिंजी मोहबत थी वई ऐं साले असांखे जुदा करे छॾियो। मां उहो शहज़ादो आहियां जेका देव शहज़ादी खसे वरिती आहे। मां ऐं शहज़ादी, मां त ॼण आखाणियुनि में कंहिं ग़रीब काठेर जी धीउ हुयमि। मोहबत में दिलि काठेर जी धीअ शहज़ादियुनि खां ॻोए खटे वरिती आहे। ख़ुदा जा लख एहसान आहे। हाणे सभु परेशानियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। हाणे असांजे विच में विछोड़ो पैदा करण वारो को बि देव न आहे। दिलि हाणे तुंहिंजी ज़िंदगीअ में अकेलो देव मां आहियां। तूं देव न, पर मुंहिंजी मोहब्बत जो देवता आहीं। हेॾो रुतबो न ॾे मूंखे किथे मां सच में देवता थी पत्थर जो मूर्त न थी पवां। तूं भले पत्थर जो थी वञ, बसि मुंहिंजे हिकिड़े हथ जे छुअण जी देरि आहे, वरी पत्थर में साह पइजी वेंदो। हा दिलि, तूं कंहिं बि बेजान पत्थर ते हथ रखी हुन में साह विझी सघे थी। ज़ीनत, आख़िरकार ही मुंहिंजी जगह घर में तब्दील थी वई। उहो कीअं? घर जो तसवर औरत जे हुजण सां ई आहे। हाणे तूं अची वई आहीं। सच पुछी ज़ीनत, त हिन घर में असुर 4 चंड लॻी विया आहिनि जेकी अम्मा जी मौत सां गुम थी वई। हिन घर में ख़ुशियूं ई ख़तमु थी वयूं। तूं आई आहीं, सच पुछी त हिन घर में हाणे ख़ुशियूं ई ख़ुशियूं थींदी। सोडा, मूंखे त यकीन ई नथो अचे त पंहिंजी शादी थी वई आहे। ईअं थो लॻे त जीअं मां का ख़्वाब ॾिसी रही आहियां। ज़ीनत, असांजो हाणे हर ॾींहुं ईअं ई गुज़रंदो, असल ख़ुशियुनि सां। मूंखे लफ़्ज़ नथा मिलनि त मां अल्लाह साईं जो शुक्र कहिड़े लफ़्ज़नि में अदा कयां। ज़ीनत, अल्लाह पाक दिलनि जा हाल ॼाणींदो आहे। तोखे लफ़्ज़ ॻोल्हण जी ज़रूरत न आहे। बसि तूं इहो सोच त मुंहिंजे रब सभु कुझु ठीकु करे छॾियो। हाणे सभु ॿई पंहिंजी ज़िंदगी हमेशह ईअं खिलंदे खिलंदे गुज़ारींदासीं। आहे छा अरे आंधी रात जी थी आहे, तुंहिंजे खंघ अहूं अमूं लॻी पई थी। सुम्ही छो नथो? मट करे अलाह अलाह करे सुम्ही पओ। हाणे कापू, हाणे त घर खाइण थो अचे। मुंहिंजे ज़ीनत जे वञण खां पोइ ईअं थो सम्झां त ज़ीनत ख़ुशियूं, हिन घर जो रौनकूं ऐं मुंहिंजी निंड पाण सां खयों हली वई आहे। पर हर हर धीअ यादि थी अचे, छा कयां, कीअं निंड कंदुसि? हाय हाय, वॾो भाॻो आई अलाह जो छा। अरे शुक्र कर, अल्लाह जो शुक्र कर जो सिर तां बार लथो आहे। न्याणी पंहिंजे घर वारी थी वई हली, तूं त अल्लाह जो शुक्र कर।
या वेठो ये सोचने में गुम में घोड़ा वेठो गाड़ी। हुन जे वञण खां पोइ मुंहिंजी नज़र में ईअं थो लॻे ॼण ही घर रुञ करे वई आहे। उन जो छा कया, ज़ीनत घर में हूंदी हुई न त ईअं लॻंदो हो ॼण जिस्म में साहु आहे। ज़ीनत जे वञण खां पोइ ईअं ॼण ही सॼो कब्रिस्तान हुजे, घर न आहे ॼण कब्रिस्तान थो लॻे। पापुल हक़ीक़त वधीक न थियो, मां घोड़ा गाड़े वेंदुसि। वही किथे आहे? हाय गाल त ये तो मूंखे हितां बिलाई थाली वई हली इते छो पाड़े में घर ते जॾहिं मां दिलि करे वञी ॾिसी अच जाएसि रोई थी हे तो ॼण त बसि मुगई वई हली कॾहिं ईंदी बि कान। ला ला कर एॾो सारो मर्द ई मानो 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 बाबा जेकर तू इहो थो सोची त हिकु दफ़ो ॿीहर मां दबजी चुप करे वेही रहंदसि त इहा तुंहिंजी भुल आहे। हाणे मुंहिंजो सबर जवाब ॾेई चुको आहे। बस बस तोखे शर्म नथो अचे? पीउ सां अहिड़े क़िस्म जो हथु हणंदे बस। बाबा मूं सालनि खां सब्र कयो आहे, पंहिंजूं ख़्वाहिशूं मारे उम्मीदुनि जो गलो दबाए हिन घर में भाइरनि जी चाकरी कई ऐं मूंखे हुन जे बदले में छा मिलियो? हा, कहिड़ो अहिड़ो खज़ानो मूंखे पातल आहे बाबा सिवाय ही कूड़नि ज़ेवरनि जे? हा ॿुधायो मूंखे, हा कूड़नि ज़ेवरनि जे। ऐं बाबा तूं मुंहिंजी कॾहिं परवरिश कई आहे? हा जंहिंजे बदले में तूं मूंखां इख़लाक़ जी तक़ाज़ा थो करी। बस कर अदा किथे ही मुंहिंजो तोते हथु न खणी वञे। ॿियो तोखां पुॼंदो छा बाबा? अदा साले खां जेकी पुॼियो सो हुन कयो, हाणे तुंहिंजो वारो आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। जेकॾहिं पंहिंजे अदर में अहिड़ो रवैयो रखी थी न त पहिलो रोज़ असां शादीअ जो अहिड़ो ख़्यालु पंहिंजे अदर मां कढी छॾ। इंसाननि जो मिलण ऐं विछड़ण, शादियूं ऐं गमियूं नसीबनि जो लिखियो आहे बाबा। तूं भले पंहिंजो इहो शौक़ु पूरो कर, को मसइलो न आहे। अदा साले खे मूं अॼु ताईं माफ़ नाहे कयो। ॾिस जा तोखे बि मां क़यामत वारे ॾींहुं ख़ुदा जे साम्हूं ज़रूरु पुछंदसि। मां सम्झां थो त मुंहिंजे ग़लति रवैये जी करे छोकिरी घर छॾे वई आहे। हाणे मां हिन ॻोठ में कहिड़ो कदु खणी घुमंदुसि, कहिड़ो कदु खणी घुमंदुसि। ही गोगो भले काॾे मरी वियो, सदाईं पंहिंजी भेण जी तरफ़दारी कंदो आहे। उनखे पंहिंजी भेण जी ज़रूरु का ॼाण हूंदी। गोगा 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 सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।